220 रुपया ॾियारी खण खां वठी रोज़ानो 70,000 रुपया ॾियारी ॾियण ताईं नए माण्हू तव्हां भला उधर कंदा आहियो को अची नओं करे छॾंदा सर। हाँ 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 पैसा खाई वञे ख़ैर आहे, छा थींदो, कोई मसलो ना, पेट में खाधो आहे। हाँ हाँ बिल्कुल। 230 रुपये इनकी दिहाड़ी होती थी, लेकिन आज ये इनका दावा है, इनका कहना है रोजाना 70,000 रुपए से जायद ये अपने मुलाजमीन और मजदूरों को उनकी उजरत देते हैं। अल्हम्दुलिल्लाह तव्हां चओ न 1000 खन माण्हू खाईंदा मानी, जी जी सर। काथो लॻाए थो मावार केतिरी तव्हांखे बचत थी वञे थी। ॿुध में ॿुधी विया, हिन जो सभु कुझु तबाह थी चुको। पोइ हिननि अची मचायो, बाक़ाइदा महिनत कई ऐं हिननि बाक़ाइदा साबित कयो त इंसान में जेकॾहिं कुझु करण जो जज़्बो हुजे त उहो अलाए छा मां छा करे सघे थो। जेको माण्हू हिते असांजो करेलो खाए थो त इंशाल्लाह कोशिशि वो पार्सल खाए। केतिरा एकड़? सर 40 एकड़। 40 एकड़ जी हाँ सर। सही आहे। नंढिड़ो पेट्रोल पंप ठाहियो आहे, हुन में पार्टनर आहे, हिकिड़ो दोस्त आहे। अल्हम्दुलिल्लाह ऐं सभु कुझु होटल मां? जी जी बिल्कुलु होटल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तो, टंडे अलायार बाईपास ते मौजूदु आहियां। तव्हांखे अॼु हिकु अहिड़े किरदार सां मिलायां थो जेको इंतिहाई वीचारो ग़रीब हो, पंहिंजी महिनत वसीले अॼु हिकु ठीकु ठाक वॾो सेठ आहे। वॾी होटल मीरपुर ख़ासि, टंडो अलायार, इवन हैदराबाद, हेॾां मटियारी ताईं इर्द गिर्द वॾी हुनजी मशहूरु आहे। हुन किथां स्ट्रगल शुरू कई, हिन मक़ाम ते कीअं पहुतो, उहा समूरी स्टोरी तव्हांखे ॿुधायूं था। ॾाढो दिलचस्पी वीलाग आहे, हिकिड़ो उत्साह आहे सिंध जे नौजवाननि लाइ त तव्हां हिन जी स्ट्रगल मां कुझु सिखी पाण बि अॻिते वधी सघो था। त पंहिंजे भाउ जो इहो चैनल सब्सक्राइब कयो। वीडियो जेकॾहिं तव्हां आख़िर ताईं ॾिठी त यकीननि तव्हांखे ख़ुशी थींदी। त अचो दोस्तो, तव्हांखे हुन किरदार सां मिलायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हीअ आहे दोस्तो भाउ यासीन शर। अॼुकल्ह माशाल्लाह वॾो सेठ आहे। कंहिं दौर में छा हो, सर असां पाण कमु कंदा हुआसीं होटलनि ते, बनी जा कमु कयासीं। हा। पढ़ाई पूरी पूरी थी। भाउ यासीन हाणे वेहो वेही कचहरी कयूं था, पर तव्हांखे थोरो ज़ोर सां ॻाल्हाइणो पवंदो। हीअ तव्हां जेको हिन वक़्तु पहिरीं इहो ॿुधायो जेका ताज़ी सूरत हाल होटल जी, जी रोज़ तक़रीबन केतिरा माण्हू तव्हां मानी खाई वञनि था, चांहि पी वञनि था? तक़रीबन साईं 1000 माण्हुनि खां मथे हूंदा रोज़। 1000 माण्हुनि खां मथे? जी हा। होटल सही आहे। अल्हम्दुलिल्लाह टंडो अलायार जे हिसाब सां पंहिंजो पहिरें नंबर जा कंहिं यार दोस्त जा महिमान बि ईंदा आहिनि त उहो हिते ई वठी ईंदो आहे पंहिंजे होटल ते। किथे किथे मशहूरु आहे तव्हांजी इहा होटल? होटल सर पंहिंजी जेको सो पंजाब ताईं मशहूरु आहे। पंजाब जा वापारी अचंदा, जीअं केलनि जा, अंबनि जा, हुननि जा बि जेके सो वॾा सेठ अचंदा, उहे पाण अचंदा, उहे पाण बि सेठ हूंदा आहिनि जेके कमु कंदा आहिनि केले जो या अंब जो। त उन्हनि जो ठिकाणो ई पंहिंजो होटल ई हूंदो आहे। हींअर डेली तव्हां केतिरा मज़दूर कमु कंदा? सर हींअर कंदा 55 माण्हू कमु कंदा। 55 माण्हू? जी हा। हिन होटल ते 55 माण्हू रखियल? ऐं हुनजी ॾियारी रोज़ केतिरी ठहे थी? सर हुनजी तक़रीबन 70,000 में ठहंदा। 70,000 रुपया। ऐं जॾहिं तव्हां शुरूआति कई पंहिंजे कम जी, पोरियो कंदा हो, तॾहिं तव्हां घणा खणंदा हो ॾियारी? सर तॾहिं असां खणंदा हुआसीं 230 रुपया, 220 रुपया। 230, 220 रुपया। 220 रुपया खण खां वठी रोज़ 70,000 रुपया रुॻो मज़दूरी ॾियण ताईं। जी जी जी। इहो कीअं सफ़र रहियो, इहो तव्हां विच विच में पुछंदा रहूं था। त दोस्तो, हीअ होटल पंहिंजनि खाधनि ऐं फ्रूट जे तरीक़े कोपनि में चांहि ॾियण जे हवाले सां वॾी शोहरत रखे थी। हिते वाक़ई इहा हक़ीक़त आहे, हींअर त रश कुझु बि नज़र नथी अचे। शाम जो हिते तमामु वॾी रश हूंदी आहे ऐं गर्मियुनि में त तमामु घणी हूंदी आहे, पीअ हूंदी आहे बाक़ाइदे। बिल्कुलु। त उन ते बचूं था। तव्हांजा खाधा कहिड़ा कहिड़ा मशहूरु आहिनि, सफ़ाई आहे कोन्हे, सभु ॾेखारींदासीं असां। मज़दूरनि सां ज़ुल्म कयो था या उन्हनि खे हक़ु ॾियो था, इहो बि तव्हांखां ज़रूरु पुछंदासीं। पुछाणो त रब सां ई कंदो, असीं पुछंदासीं रखो। तव्हां कॾहिं शुरूआति कई पंहिंजे कम जी, हिन कारोबार जी? सर हिते टंडो अलायार 2010 में आयासीं। अच्छा। पहिरीं अॻिते हुयो हिकिड़ो नंढिड़ो होटल हुयो। हा। उन ते हुयासीं साल। हा। पोइ वरी अल्हम्दुलिल्लाह नंढिड़ो होटल हो, पर मूंखे भाउ शौकत ॿुधायो त हुनखे चवंदा किचरा होटल जे नाले सां मशहूरु हो। जी सर उहो किचरो विचरो पासनि ते पियल हूंदो, हुनजे मथां मिटी लॻाए हा। असां उतां खां स्टार्टिंग कई। हिकु साल उते हलायोसीं, पोइ वरी हिते अची वियासीं। हेॾा निसार भाई असांखे ईअं सम्झो ज़बरदस्ती वठी आयो। हा। की भाई हिन चौक ते पंहिंजो होटल ठाहियूं था। केरु वठी आयो? निसार अहमद जरवार, अच्छा, जेको होटल जो मालिक आहे। सही आहे। उहो असांखे वठी आयो की भाई पंहिंजो हिते होटल लॻायूं था। अल्हम्दुलिल्लाह 2012 में हिते अची वियासीं। हेॾा पोइ यको हिते ई आहियूं। सही आहे। अचो दोस्तो, थोरो होटल विज़िट कयूं था। असांजो मक़सदु हिन होटल जी प्रमोशन कोन्हे करणु, हिन भाउ जो किरदारु ॾेखारिणो आहे। असां कोशिशि कंदासीं साफ़ ई आहियूं न, का न का अहिड़ी नेगेटिव शइ कढूं। सो होटल जो खाधो कीअं आहे, चांहि कहिड़ी केतिरी सुठी आहे कोन्हे, उन जे बारे में असां तव्हांखे
ॼाण शायदि घटि ॾेई सघूं। अटे खे विचों चीरे छॾ। सो दोस्तो भाउ यासिर शहर जी होटल जो इहो किचन आहे। जी सर। हाणे ॿुधायो असांखे तफ़सील न कीअं थो हले कमु हिते? सर हिते कमु हले थो बाक़ी ही बीठा आहिनि साम्हूं। हा असांजा हिते सलाद ते माण्हुनि खे पार्सल करे ॾियणा आहिनि। अच्छा, जेके मानी पार्सल करे ॾींदा टेबल वारनि जे लाइ। सलाद ते घणा माण्हू रखियल आहिनि? 3 माण्हू रखियल आहिनि सर। रगो सलाद ते? जी हा सर। अच्छा। पोइ हिननि जो इहो कमु आहे जीअं ग्राहक ॿाहिरि जे वठणु अचे थो हुनखे भाॼी पार्सल बि करे ॾींदा, हा मानी पार्सल करे ॾींदा, सलाद हणी सेट करे हुनखे छापर में ॾींदा। सही आहे। वठण वारे खे इनशा ताला कंहिं साइड ते बीहारे छॾिबो, तव्हां 5 मिंट जेको सो बीहो हा त पार्सल करे ॾींदा। उन खां पोइ जेके टेबल जे लाइ सलाद ठहंदा हा उहे जेको सो लॻाए ॾींदो। सही आहे। बोरची आहे अलहमदुलिल्लाह। बोरची साहिबनि वटि अचूं था, पहिरीं देगड़ा वॾा वॾा नज़र पिया अचनि। इन्हनि में छा आहे? हिननि में इहो सर खीर आहे। अच्छा, खीर आहे जी सर। चांहि लाइ? जी सर। हीअ माना चांहि जो सेक्शन अलॻि आहे। जी जी सर। सिंध में चवंदा त लाइन जी होटलुनि ते जिते किथे हाणे केमिकल खीर वारी चांहि जो रुझान तमामु घणो वधी वियो आहे। असांजो हिकिड़ो वाड़ो थधो बि आहे, इन खां पोइ वरी वाड़नि जो ई खीर आहे। अलहमदुलिल्लाह असांजो खीर वाड़ो बि ठाहे विया आहे माशाल्लाह। जी जी जी। केतिरियूं मयूं आहिनि? 10 में लॻा आहिनि सर। हा सही आहे। उहो हुन मां खपाए था या सॼो खीर हेॾां थो अचे? पंहिंजो सर खीर त उहो त घटि थींदो आहे, पंहिंजो ॿियो खीर ईंदो आहे। सही है दोस्तों, ये यासीन शहर साहब की होटल है। एक मज़दूर से लेकर माशाल्लाह ये बहुत बड़ा होटल है और इस बाईपास पे कम से कम हैदराबाद से लेकर मीरपुर खास तक सबसे बड़ा ये होटल है, क्योंकि यहाँ पे बहुत ज़्यादा सेल होती है। तकरीबन चाय कितनी बिकती होगी डेली? चांहि सर तकरीबन 12-13 मण खीर आहे चांहि जो असांजो। 12-13 मण? जी हा। त हाणे मण जो हिसाबु ॿुधायो मूंखे। त हुते ॿुधायूं त मण मां 200 चांहि निकिरे थी। सर असां चांहि वारो हिसाबु कोन रखियो आहे? बाक़ी चांहि अलहमदिल्ला असांजी ज़बरदस्त पार्सल बि जाम हलंदी आहे। अच्छा। जेके बि जो शोरूम आहिनि, अॾा आहिनि, पेट्रोल पंप आहिनि, हा। उन्हनि सभिनी खे चांहि पहुची वेंदी आहे। अच्छा दोस्तों, हीअ ॾिसो मूं चयो पिया न मज़ाक़नि त ठुट जेॾा कप आहिनि, हिननि में बि चांहि मिलंदी आहे। आमतौर नंढा कोप हलंदा आहिनि, पर हीअ जेके हीअ सर कप आहे असांजे होटल जे नाले जो। सो हिन में चांहि विकिरो कनि था, सर्व कनि था। अच्छा, नालो बि लिखायो अथनि। सही आहे। उन में चांहि कीअं लॻंदी आहे उहो बि तव्हां ॾेखारियूं था। अचो, खाधे जो कहिड़ो आइटम तव्हांजो हुते मशहूरु आहे? सर पहिरियों मशहूरु त असांजो करेलो आहे। करेलो? जी हा सर। हीअ सुभाणे जे लाइ वठी आया आहियूं। अच्छा। जी हा। मिर्ज़ा बि करेला ॾेखारियो। हीअ किथां? हिते ई टने लायर मां जी हा वठो? सर, मंडीअ मां वठी ईंदा आहियूं, हितां न मिलंदा आहिनि। पोइ कराची खां घुराईंदा आहियूं, ख्वाजा तां मंडियुनि मां घुराईंदा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं त हीअ पचायूं डेली। केतिरो हले थो रोज़? सर हीअ तक़रीबन 50 किलो ठाहींदा आहियूं डेली। 50 किलो? जी हा। माना हिकिड़ो कटो हले थो जी डेली? हा सर डेली। हे हिकिड़े ॾींहं जो आहे। हिकिड़े ॾींहं जो? हिते विकिरो थिए थो या पार्सल वञे थो? पार्सल सर जाम वञे थो। जेको माण्हू हिते असांजो करेलो खाए थो त इनशाला कोशिशि उहो पार्सल बि खणे थो। अच्छा, करेलो उहो छा सिंपल रगो करेलो आहे या कीमे वारो करेलो न आहे? सर सिंपल ठाहींदा आहियूं। कीमे वारो नथा ठाहियो? न। कीमे वारो वधीक सुठो हूंदो आहे न? सर हीअ जाम माण्हू खाईंदा, शुगर जा मरीज़ आहिनि जेके उहे बि वठंदा। अच्छा। जी हा। ॿियो ॿियनि शहरनि में बि ॿुधो आहे त तव्हां पार्सल वञे थो? जी हा सर, असांजी देसी मुर्गी पार्सल में वेंदी आहे, खाजदी आहे या फार्मी मुर्गी आहे, मटन आहे। हा। जी। बाक़ी दाल आहे, चणो आहे, सब्जियूं आहिनि, उहे अलॻि आहिनि। अच्छा, इहे शयूं त आम आहिनि? जी जी जी। करेलो तव्हांजो हिकिड़ो स्पेशल जी आहे? हा। ॿियो देसी मुर्गी आहे सर। देसी मुर्गी आहे? जी हा। ॿियो वरी आहे दाल मसालो ठाहींदा आहियूं। शाम जे वक़्तु असां कॾहिं कॾहिं न खिपरे वेंदा आहियूं त हिते ब्रेक हणंदा आहियूं। असद छाड़ जॾहिं प्रोग्राम हूंदो आहे पोइ हीअ बिल्कुलु खचाखच संदल भरियल नज़र ईंदा आहिनि। अंदरि बि साॻी सूरत हाल हूंदी आहे। हीअ हिकिड़ो मिसाल आहे त इंसानु पंहिंजी महिनत ऐं ईमानदारी सां अॻिते वधी सघे थो। हीअ त हिन जो नंढिड़ो हिकिड़ो कारोबार आहे। माण्हू त अलाए छा छा कमाईंदा आहिनि, केतिरो कारोबार अॻिते अरबपति थी वेंदा आहिनि। काल्ह जा ग़रीब हूंदा आहिनि, मिसकिन हूंदा आहिनि। अॼु जा अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि, पंहिंजी सिंध में मिसाल आहिनि। पर असल ॻाल्हि आहे पंहिंजी महिनत ऐं ईमानदारी सां केरु अॻिते अचे थो। भाउ यासीन वारनि जो मज़हबी घराणो बि आहे, तबलीगी जमायत सां तव्हांजो वास्तो आहे शायदि? जी सर। हा। ॿारनि खे तालीम ॾियारियो पिया? जी सर। ॿारनि खे छा पढ़ायो पिया, किथे पिया पढ़नि? सर मीरपुर ख़ास में पढ़नि था। केतिरा ॿार पढ़नि पिया, छा पिया कनि इहो ॿुधायो न? मुंहिंजा पुट आहिनि, ॿ भाइटिया आहिनि, 4 बल्कि भाइटिया आहिनि मुंहिंजा। हा। पहिरीं जेको सो दीनी तइलीम आहे, हू तइलीम आहे, स्कूल बि सुठनि में जेको सो दाख़िला वरितल आहे। मुंहिंजो पंहिंजो पुटु जेको हाफ़िज़ क़ुरान आहे। माशाअल्लाह। जी। सही आहे। अचो अचो, हिते वेही कचहरी कयूं था। तव्हांजो ॻोठु असुल कहिड़ो आहे? ॻोठ सर असांजो तालको सिंधड़िया टाउन कामेटी हिंगोरनो। अच्छा। सिंधड़िया खां 2-3 किलोमीटर आहे। सही आहे। उते जा आहियो? जी हा। हिते आयो तव्हां 2010 में? जी हा सर। भई होटल कीअं खोली,
केतिरो तव्हां वटि सरमायो किथां पैसा आंदा तव्हां? सर सरमायो को कोन हो, असां जेको सो हुते बि नंढड़ी होटल हलाईंदा हुआसीं, उते असां ॾे टेबलूं वेबलूं मिले नंढड़ियूं बगल सगल हुयूं, उहे खणी आया त उते खां स्टार्टिंग कई थिए। सही आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते मतिलबु तरक़ी कंदा वियो। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे भला छा सूरत हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह तव्हां चओ न 1000 खनि माण्हू खाईंदा मानी, जी जी सर। काथो लॻाए थो माहवार केतिरी तव्हांखे बचत थी वञे थी? अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठी थिए थी, ऐं तमामु सुठी रोज़ी आहे। ऐं पोइ हिते जेको सो हिकिड़े भाउ खे ज़मीन मकाते ते खणी ॾेई छॾी, अल्हम्दुलिल्लाह हिते सेट आहे। केतिरा एकड़? सर 40 एकड़। 40 एकड़, जी हा सर। सही आहे। ऐं 4 एकड़ खड़ा रोड जे पासे में पंहिंजा वर्ताब आहिनि। सही आहे। हिकिड़ो नंढिड़ो पेट्रोल पंप ठाहियो आहे, हुन में पार्टनर आहे, हिकिड़ो दोस्त आहे। अल्हम्दुलिल्लाह। ऐं सभु कुझु होटल मां? जी जी बिल्कुलु होटल। कोई घर वग़ैरह टंडियल आहे यार में? टंडो हलाया घर में। अच्छा, हिते घर कोन अथव? सही। रहंदा कंदा हिते ई आहे बस होटल? जी हा सर होटल। सब कुछ हिते ही है? जी जी बिल्कुल। सही है। दोस्तों, ये इंसानी मेहनत और जद्दोजहद का एक नमूना है ये किरदार यासीन शर साहब, कि इंसान ईमानदारी और मेहनत से बहुत आगे जा सकता है। शर्त ये है कि पूरी लगन से काम करे, ईमानदारी से काम करे, और जिस रास्ते पे वो चले, जो भी कारोबार करे, जो भी काम करे, उस पे मुसलसल साबित कदम रहे। वो ऐसा करता है तो उसमें कोई शक नहीं कि कामयाबी उसका कदम न चूमे। तो यासीन शर साहब जो हैं, एक छोटे से होटल जिसका नाम था कचरा होटल के नाम से मशहूर थी आज से कुछ साल पहले तक, वहाँ से इन्होंने सफ़र शुरू किया। इन्होंने उससे पहले मजदूरी भी की। बता रहे हैं कि 220-230 रुपये इनकी दिहाड़ी होती थी, लेकिन आज ये इनका दावा है, इनका कहना है कि रोज़ाना 70,000 रुपये से ज़ायद ये अपने मुलाजमीन और मज़दूरों को उनकी उजरत देते हैं। आप इससे अंदाज़ा लगा सकते हैं कि डेली कितना कमाते होंगे। हम इस होटल का प्रमोशन नहीं कर रहे, हम प्रमोशन कर रहे हैं इस किरदार का, इस शख्स का। इनका खाना कैसा है, मयारी है या नहीं है, जायकेदार है या नहीं है, हम उसके बारे में राय नहीं देंगे। हालांकि मुझे पता भी है कैसा खाना है, मैं नहीं दूंगा, क्योंकि ये मेरा काम नहीं है। मेरा काम खानों की प्रमोशन करना नहीं है, मेरा काम है इंसानों की प्रमोशन करना, इंसानी किरदारों की प्रमोशन करना, सिंध के हीरोज़ को प्रमोट करना। तो यासीन भा वरी तव्हां खां पुछां थो, सिंध जा नौजवान साबित कदम रहनि, महिनत कनि, त कामयाबी उन्हनि लाइ यकीनी आहे या न आहे? बिल्कुलु आहे सर, बिल्कुलु। मशवरो ॾियो न, सलाह ॾियो न तव्हां भला। सर असांजी सलाह इहा आहे त जेको सो नौजवान पंहिंजो कारोबार कनि, नौकरियुनि खां बहितर कारोबार आहे पंहिंजो, भले नंढे पैमाने खां स्टार्टिंग कनि। ऐं असांजे दोस्तनि खे घणनि में कयो बि आहे, अल्हम्दुलिल्लाह उहे पंहिंजे भले कारोबार भली रोज़ी सां आहिनि। कारोबार आहे, पोटेंशियल आहे। जी बिल्कुलु आहे। किथां किथां माण्हू हिते अचनि था तव्हां वटि भला मानी खाइण? सर दोस्त हैदराबाद खां अचनि था ख़ासि मानी खाइण लाइ, बेपुर ख़ासि खां अचनि था असांजा दोस्त आहिनि मानी खाइण। बाक़ी जीअं असांजे ॻोठनि खां निकिरनि था, उहे पंहिंजे कमनि कारनि सां पोइ माना कंहिंखां पुछणु वञे थो, कंहिं मरीज़ जी आदत लाइ, त उन्हनि जो माना इहो ज़हन आहे त मानी बा जरवार होटल ते खाइणी आहे। वापसी में बि अचनि था, चांहि जो टाइम आहे, मानी जो टाइम आहे, हिते आहे। उन खां पोइ जीअं हिते पंहिंजो टंडो हलायार केले जा अंब जे हिसाब सां मशहूरु आहे। उन्हनि जा जेके बि पंजाब जा वापारी अचनि था, उहे भले जॻहियूं इर्द गिर्द वठनि था, पर हुननि जी मानीअ जो सिस्टम हिते हूंदो आहे। अच्छा भाई यासीन, तव्हां पाण पोरे ते रहिया आहियो, मज़दूर रहिया आहियो, पाण चओ था जी हा। तव्हां होटलुनि वारा ईमानदारानी राय ॾिजो, जी सॼी सिंध होटल में, मुल्क जे होटलुनि में जेको पोरियत आहे, वीचारो जेको भेरो आहे, जेको कारीगर आहे, उन सां ज़ुल्म नथा कयो, उजरत मारियो था, उन्हनि खे ॾियाड़ी सही नथा ॾियो। 600 रुपया ॾियाड़ी यार, होटल वारो पाण मूंखे ॿुधाए न्यू सईदाबाद में 600 रुपया ॾियाड़ी आहे। 600 रुपया त असां सफ़ा जेके नंढड़ा वठी था अचूं उन्हनि खे ॾियूं था। बाक़ी ऐं जेको मुंहिंजो उस्ताद आहे पचाए थो बोरची आहे, उनखे हींअर 2500 रुपया ॾींदो आहियूं। अच्छा, मानी पचाईंदा आहियूं, उनखे 1500 रुपया ॾींदा आहियूं। 12 घंटे जी ड्यूटी हूंदी आहे। जेके हिते खणी हाज़िरी कंदा आहिनि इन्हनि खे 1100 रुपया ॾींदा आहियूं, ऐं उन्हनि खे 3200 रुपया वरी ट्रिप मिलंदी आहे। असांजे स्टाफ मां इंशाअल्लाह ताला को बि अहिड़ो कोन्हे को जेको ईअं चवे। त मज़दूरनि जी वेलफेयर लाइ, उन्हनि जी भलाई लाइ त तव्हांखे कुझु करणु घुरिजे न। उन्हनि जो ॿांह ॿेली थियो, उनजे ॾुख सुख में साथ। न सर, ॾुख सुख में हूंदा आहियूं। असां वटां जेके विया आहिनि असां उनजी हेल्प कंदा आहियूं। अगरि को पंहिंजो कारोबार करणु चाहे थो त असां उन सां हर मुमकिन ॿधल आहियूं। जेकी असांखां हेल्प पुॼंदी कंदासीं, उनखे छॾींदासीं कोन इंशाअल्लाह। सही आहे। न असां नाराज़ थींदासीं तूं पंहिंजो छो थो करी, न जेको त हुनखे छॾिबो। इंशाअल्लाह ताला गॾु रहिया आहियूं त हुनजी इंशाअल्लाह ताला हेल्प बि कबी। ऐं कुझु असांजा दोस्त विया आहिनि, उन्हनि पंहिंजा होटल लॻाया आहिनि या ॿिया कारोबार कया अथऊं, असां हुननि जी हेल्प में आहियूं इंशाअल्लाह ताला। सही आहे।
अच्छा, इहो मूंखे ॿुधाए त होटलुनि ते होटल जो माहौल सभिनी खे ख़बर आहे कहिड़े क़िस्म जो माहौल हूंदो आहे, हर क़िस्म जो माण्हू ईंदो आहे। जी बिल्कुलु अचे थो। ठीकु आहे। पोइ ऐं कहिड़ी कहिड़ी कैफ़ियत में बि माण्हू ईंदा आहिनि, बिल्कुलु कोई मसइला मसाइल थींदा आहिनि, माण्हू बदमाशी बि कंदा आहिनि, बिल बि न ॾींदा आहिनि, कीअं ॾींदा आहियो उन अहिड़ी सूरत हाल खे मुंहुं? बसि सर, पोइ किथे त छॾे ॾींदा आहियूं, किथे वरी ॿिए ॾींहुं हुननि जी पुछा गछा कंदा आहियूं, को हुननि जो यार दोस्त हूंदो आहे, को वॾो हूंदो आहे, त वरी हुनखे दाम बि ॾींदा आहियूं, पोइ कुझु पैसा मिलंदा कुझु कोन मिलंदा छॾे ॾींदा आहियूं। असांजो कारोबार आहे, वेहण सां मसइलो हल नथो थिए, कोशिशि करे असां हुनखे जेको सो टारे छॾींदा आहियूं। पोइ सुबुह ते हुनजी पुछा कंदा आहियूं केरु आहे, पोइ अगरि जे वास्ते वारो निकिरे थो त ठीकु आहे, जे न त पोइ हुन 1000-1500 2000 खे छॾे ॾींदा आहियूं। अच्छा, कारोबार करिणो आहे। मूं जीअं चयो न हर क़िस्म जो माण्हू ईंदो, अहिड़ा ईंदो हूंदो होटल ते, अहिड़ा माण्हू वीचारा ईंदा हूंदा जी मानी त हुननि खाई वरिती हूंदी, पर पोइ ख़बर पवंदी यार मूं वटि पैसा ई कोन्हनि। वरी अहिड़ा माण्हू ईंदा हूंदा जिन वटि पैसा बिल्कुलु ई कोन हूंदा, पोइ उन्हनि खे कीअं मुंहुं ॾींदा आहियो, भॼाए छॾींदा आहियो? न न न सर, मानी खाराए छॾींदा आहियूं। असां पाण जेको सो गुरबत वारे सिस्टम सां गुज़रिया आहियूं, असांखे ख़बर आहे। असां जेको सो जेको मानी चवंदो आहे जी न मानी यार खाइणी आहे, पैसा कोन, असां हुनखे पंहिंजे मज़दूर खे चवंदा हिनखे मानी खाराए छॾियो। अच्छा, उधर जो बि सिस्टम आहे? उधर जो बि आहे सर। हा जी हा। कीअं असां उधर? हाणे ईअं सम्झो हिते राजबाग कयो ठाहियूं, 15 साल वॾो टाइम थी वियो जो। हा। हाणे जेके अचनि बि था भले उहो 10 ॾींहं अचंदा, 15 ॾींहं अचंदा, महीने त अचंदा, तक़रीबन असांजे वास्ते वारा अचंदा। उधर जा पैसा त फासंदा आहिनि घणा? सर कुझु रहंदा, कुझु मिलंदा, हले थो जान। घुरंदा आहियो, फोन वोन कंदा आहियो जी हा माण्हू? सर, फोन कंदा आहियूं, पोइ कुझु मिलंदा, कुझु ॿुॾी वञंदा। अहिड़ा ॿधा ग्राहक हूंदा न? हा बिल्कुलु आहिनि। न, असां हुनजी गिला नथा कयूं, हर कंहिंसां असां मूंसां बि थी सघे थो, जी जी। ऐं असां वटि बि ईअं थी सघे थो केॾी महिल पैसा न हुजनि, खीसे में ख़ाली हुजूं, उहा गिला न आहे, पर हिकिड़ो ॿुधायूं था त होटलुनि ते उधर हूअं लिखियलु हूंदो आहे परियां त भई कश्मीर की आज़ादी ते गुज़ार बंदि। न सर, उहे जेके होटल हूंदा आहिनि जीअं हाईवे जा हूंदा आहिनि जिते वास्ता न, असांजो त हाणे ईअं सम्झो हिते राजबाग आहे, असांखे हाणे 15 साल हिकिड़ी जॻह ते अगरि नए माण्हू सां भला उधर कंदा आहियो, को अची नओं करे छॾंदा सर। हा हा हा, पैसा खाई वञे? ख़ैर आहे, छा थींदो, कोई मसइलो न, हुन पेट में खाधो आहे। हा हा बिल्कुलु। बसि जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि सही आहे त पोइ माशाल्लाह एप्रिशिएट करणु घुरिजे, ऐं माण्हू पिया आहिनि बाक़ी बा सिंध में मुंहिंजा दोस्तो टंडो अलायार बाईपास जो हीउ जेको इलाइक़ो आहे जिते इहा होटल यासीन शहर जी वाक़ई आहे, इहो जरवार चौक सॾिबो आहे। हीउ नसरपुर खां वञे पियो रस्तो, हितां हैदराबाद खां हीउ मीरपुर ख़ासि पोइ अॻियां थरपारकर वञे थो रस्तो, हीउ मेन हाईवे आहे। ऐं हिते होटल भरिसां ई माशाल्लाह मस्जिद बि भा शौकत वारनि तामीर कराई आहे। भा शौकत केरु आहे उन सां तव्हांखे मिलायूं था, हिन स्टोरी में शौकत जरवार जो छा किरदारु आहे तव्हांखे ॿुधायूं था। भा कहिड़ा हाल? ठीक है, तबियत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह, मेहरबानी। तो दोस्तों ये हैं भाई शौकत जरवार, इस प्रॉपर्टी के ये मालिक हैं, सामने भी इन्हीं का ये होटल है नसरपुर रोड की उस तरफ। इस स्टोरी में इनका क्या किरदार है मैं आपको बताता हूँ। जैसे मैंने आपको बताया कि ये होटल के मालिक हैं और यासीन शर और उनके भाइयों का जो सफ़र है, जो स्ट्रगल रही है, उनसे ये बखूबी वाकिफ़ हैं। तो इनसे कचहरी करते हैं, इनसे हाल करते हैं। भाईजान क्या हाल चाल है? सर दुआ अल्लाह के एहसान, बिल्कुल ठीक ठाक। आप सुनाएं, तबियत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह। शौकत भाउ, तव्हां यासीन शहर जी उनजे भाइरनि जी पूरी जेका स्ट्रगल ॾिठी आहे अखियुनि सां, कीअं था ॾिसो? माना ईमानदारानी राय असांखे ॾियो त असां जेका हिनखे हिकिड़ो पॉज़िटिव किरदारु करे हिकिड़ो हेठि खां मथे पहुतल हिकिड़े किरदार तौरु पेश कयूं था, असुलु हुनजो छा किरदारु आहे? वाक़ई हुनजी स्ट्रगल में एतिरी महिनत ईमानदारी शामिल आहे या न आहे? साईं, असुल में बिल्कुलु तव्हां सही था चयो। हीउ जेको यासीन शहर आहे या हिन जो वॾो भाउ मरूम बालो, उहो जेको आहे सो पहिरीं हिंगोरने जा हुआ, उते ई हुननि जी होटल हूंदी, पर कुदरती ॿोॾ जेका आई न, उन ॿोॾ में जेको आहे सो हीअ हिते आया। हिते बाईपास ते तंहिं वक़्त में का बि शइ कोन हुई, हीउ मज़दूर माण्हू हुआ। हिकिड़ो ई जेको आहे सा छपरा होटल हुई हुन पासे अटक पंप जे पासे में, हिते ई बाईपास ते सिर्फ़ु उहा हिकिड़ी होटल हुई, ठीकु आहे न। उन होटल ते हुन अची कुझु 5-8 फटा रखी ऐं जेको आहे सो पंहिंजो कमु शुरू कयो। ऐं मिसकीन माण्हू हुआ हुते, वीचारा ॿोॾ में सतायल हुआ, ॿोॾ में ॿुॾी विया, हिन जो सभु कुझु तबाह थी चुको हो, ठीकु आहे न। पोइ हिननि अची मचायो ऐं हिननि महिनत कई, बाक़ाइदा महिनत कई, ऐं हिननि बाक़ाइदा साबित कयो त इंसान में जेकॾहिं कुझु करण जो जज़्बो हुजे त उहो अलाए छा मां छा करे सघे थो। ऐं इहा एॾी का पुरानी ॻाल्हि कोन्हे, इहा 8-9 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, जॾहिं ही बालो मरूम आयो, पोइ यासीन खे खणी आयो, पोइ मुख़्तलिफ़ खणी आया। हीउ पाण मज़दूर बि हुआ, सेठ बि हुआ,
बुर्ची बि पाण हुआ, हर कमु जेको सो पाण कंदा हुआ। पोइ हुतां खां हू जेको सो तरक़ी करे हिन होटल ते आया। हीअ होटल बि पहिरीं छपरे टाइप हुई, हीअ माना जी कचो न थूड़ियुनि जी ठहियल हुई, पर हाणे माशाल्लाह हिते वॾी होटल आहे। हिननि बाक़ाइदा महिनत कई। पोइ हीअ जेका होटल जी तामीरात थी आहे, इहा बिल्डिंग तव्हां ठाराई आहे? जी साईं, बिल्डिंग असां ठाही। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जी जी हलाए यासीन शरदो, जी, जी। हलाए हिननि खे शरद आहे, केतिरनि ई सालनि खां पिया हलाइनि, बिल्कुलु, बिल्कुलु। पर होटल जो नालो जरवार होटल चयो आहे। साईं। शहर होटल हुजणु घुरिजे, यासीन होटल हुजणु घुरिजे। न सर, असल में छा आहे जो हिननि जंहिं महिल आया न असां होटल ठाही, पोइ हिननि खे असां किराए ते ॾिनी। अच्छा। त नालो असां ऑलरेडी पहिरीं रखी छॾियो हो। तव्हां रखी रहियो? हा, पोइ हिननि खोली पहिरीं हिननि हुई, पर जीअं तामीर थी दंग अथई न, असां हिन जा नाला रखिया कुझु बोर्ड आया, त उन में जरवार होटल। तव्हां हाणे इहो ॿुधायो, तव्हां माशाल्लाह पढ़ियल लिखियल आहियो, लेक्चरर बि आहियो, तव्हांजी बि स्ट्रगल रही आहे बिल्कुलु सर, 30 खां। इहो मूंखे ॿुधाइजो त सिंध जे नौजवाननि लाइ यासीन शहर जो किरदारु कीअं आहे? आउं चवां थो ही हिकु बाक़ाइदा मिसाल आहे, हिकिड़ो अहिड़ो मिसाल आहे जंहिं मामूली जेको सो 400-500 तारीख़ खां शुरू कयो, ठीकु आहे। ऐं अॼु हिन वटि माशाल्लाह तक़रीबन 50 खां 60 मज़दूर आहिनि, माना जेको हिन जो स्टाफ आहे पंहिंजो रखियलु आहे। ऐं हीअ जेको सो हुन स्टाफ खे जेको सो रोज़ु मैनेज करे थो, रोज़ जी हिन जी तारीख़ जेको ॾिए थो न, उहा बि घटि में घटि 80-90 हज़ार रुपया आहे रोज़ जी, हिकिड़े ॾींहं जी। ऐं इहो सॼो मुमकिन थी सघियो हिननि जी महिनत सां, ठीकु आहे न। हालांकि शर रात जेका आहे न, सा ॾाढी ॾुखी ज़ात आहे, पर ही माशाल्लाह ही त हाणे असांजे घर जा माण्हू थी विया आहिनि। ॾाढा मिठा माण्हू बि आहिनि, माशाल्लाह पढ़ियल लिखियल माण्हू बि आहिनि, पर तक़रीबन जेको उत्तर साइड जे में जेके आहिनि चंद माण्हू हर ज़ात में हूंदा आहिनि। उन चंद माण्हुनि जे करे जेको सॼी क़ौम खे नथो करे ॾेई सघिया, सघिजे बिल्कुलु, न। हा साईं। पर हल ही जेको घराणो हो न, ही तबलीगी घराणो हो ऐं निमाज़ी क़ुरानी माण्हू, हिननि जा माशाल्लाह अलाए केतिरा हाफ़िज़ आहिनि, अलाए केतिरा आलिम आहिनि। ऐं हिननि ईअं सम्झो हाणे इहे असांजे घर जा माण्हू आहिनि, ही माना असांजा बच्चा आहिनि, ऐं ही असांजो सॼो मरणो पढ़णो सभु गॾियो पियो आहे। एतिरे क़दुरु माना ही बाक़ाइदा असां में समाइजी विया आहिनि, ऐं असांजो हाणे हिकिड़ो ई घर आहे। अच्छा, ईअं थींदो आहे त मिसाल होटल मालिक ईअं कंदा आहिनि, जो होटल हली पवंदी आहे न, पोइ अक्सर जाइं ईअं थींदो आहे, पोइ वीचारे जेको ॼमाईंदो होटल उन कराईंदा आहिनि ख़ाली। पोइ तव्हां कॾहिं अहिड़ो प्रोग्राम ठाहियो? न साईं, असां कॾहिं बि कोन ठाहियो। शुरूआत बि हिननि कई, तक़रीबन इहा आउं चवां थो 2010-11 जी ॻाल्हि आहे। हुन खां शुरूआत कई आहे, अॼु 2025 ख़तमु थींदो, हाणे 26 शुरू थींदो। त हेसि ताईं जेको इहो हिकिड़ो ई मालिक हो, पहिरीं भाउ हो हिन जो वॾो, ऐं उहो बि लाजवाब माण्हू हो, ज़बरदस्त माण्हू हो, ऐं VIP कारीगर हो, ऐं एॾो मिठो माण्हू हो। हुनजी सॼी महिनत थियल आहे, ठीकु आहे न। पोइ हुन महिनत खे वरी यासीन शहर जेको सो मचायो आहे, ऐं बाक़ाइदा मचाए ॾेखारियो आहे, ऐं दुनिया लाइ हिकिड़ो मिसाल क़ाइमु करे रखियो आहे त भई हिकिड़ो मिसकीन माण्हू जेको सो हेॾियूं महिनतूं करे ऐं हिन जाइ ते पहुचायो। हाणे माशाल्लाह हिन जो जेको ख़ानदान आहे न, हीउ सॼो ख़ानदान पाले पियो। पोयां जेके 50-60 माण्हू आहिनि जिन खे हीउ पाले पियो। सुठी ॻाल्हि आहे, असांजो हिकिड़ो सिंधी माण्हू उहो स्ट्रगल करे अचे थो। हिकिड़ो यासीन शहर कोन्हे, हज़ारे दोस्तो अहिड़ा माण्हू आहिनि सिंध में। सिंध जा माण्हू वॾा महिनती आहिनि, सिंध जा नौजवान वॾा महिनती आहिनि, ऐं कमाल ॾेखारींदा आहिनि। सॼी दुनिया में सिंध जे माण्हुनि सिंधियुनि पाण मञरायो आहे। सो असांजी कोशिशि हूंदी आहे त छंडे जांच जूच करे पोइ को माण्हू तव्हांजे साम्हूं आणिजे। हिन खे आउं 3 सालनि खां सुञाणां थो, 3 सालनि खां हिन होटल ते ईंदो आहियां। जांच जूच करे छंडे फूके पोइ तव्हां वटि पेश पिया कयूं त वाक़ई हिननि स्ट्रगल करे, महिनत करे, बग़ैर कंहिं सिफ़ारिश जे, कंहिं वॾेरे जी पुठ भराई खां सवाइ, कंहिं सरमाएदार जे सरमाए खां सवाइ पंहिंजनि पेरनि ते पाण माशाल्लाह बीठा आहिनि। लखे रुपया कमाईंदा हूंदा। हा न भाउ यासीन, तव्हां ॾिसो पाण पोरियत रहिया आहियो, जी बिल्कुलु, ईअं ई तव्हां बेरागिरी बि कई आहे, बिल्कुलु कई आहे, ठीकु आहे न। हाणे वीचारा जेके वेटर्स आहिनि, जी जेके कारीगर आहिनि, उन्हनि में जंहिंमें पोटेंशियल ॾिसो था, जंहिंमें महिनत ॾिसो था, तव्हां ते इहो फ़र्ज़ु आहे त उन्हनि खे अॻिते आणियो, तव्हां वांगुरु अॻिते अचनि, उन्हनि खे मौक़ा ॾियो। न इहे पंहिंजा कुझु छोकिरा छॾिया पिया आहिनि, होटल खोलियो वञे हुननि पंहिंजा, ऐं असांजो इहो हूंदो आहे जेको पंहिंजो कारोबार कंदो उन वरी असां मदद बि कंदा आहियूं। हा बिल्कुलु, उनजी जेतिरी असांजी मदद पुॼंदी आहे। कंहिंखे पटा ठाराए ॾींदा, पंहिंजो टंडो आदम में पंहिंजो हिकिड़ो खोलियो वेठो आहे, हौसला अफ़ज़ाई कंदा आहियूं असां। भली ॻाल्हि आहे माशाल्लाह। केतिरनि नौजवाननि खे ईअं तव्हां बिज़नेस में हेल्प कई आहे?
सारे हिकिड़ो हिते पंहिंजा छोकिरा हुनखे हिते वापसी जूस जो दुकानु खोले ॾिनो उते लॻा पिया आहिनि कुझु हिते मज़दूरी कंदो हा मज़दूरी कंदो हिकिड़ो मज़दूरी कंदो हुनखे मिल में लॻाए छॾियो अलहमदिल्ला मामी जो छोकिरो आहे उहो बि उते पको थी वियो आहे हलियो हिकिड़ो छोकिरो मंडीअ में कमु करे थो हुनजी हेल्प कंदा आहियूं पंहिंजो सामान पंहिंजे छोकिरे खां घुराईंदा आहियूं ॿिनि होटल वारनि खे चयोसीं भाई पंहिंजो छोकिरो आहे हिन खां सामान वठो उहो मंडीअ में सेठ आहे माशाल्लाह अचो अचो भाई यासीन भाई यासीन मूंखे इहो तव्हां ॿुधायो जी त अचो भाई शौकत तव्हां बि अचो सिंध जा नौजवान जेके सरकारी नौकरियुनि जे आसिरे वेठा आहिनि ख़ासि तौरु उहे ऐं उहे वीचारा जेके कुझु करणु चाहिनि था ईअं न आहे त को सुस्त आहिनि जी प्राइवेट नौकरियूं करणु चाहिनि था नंढड़ो नंढड़ो कारोबार करणु चाहिनि था पर उन वटि सरमायो न आहे उहो कीअं अॻिते अची सघंदा सर कारोबार त कारोबार आहे मां साहब इहे चवंदा न माना उहो भाउ हूंदो जेको थो कंदो मज़दूरी कंदो कुझु बि कोन्हो असां जेकी स्टार्टिंग कई आहे न ईअं सम्झो 5-10 हज़ार रुपए खां कई आहे कुझु माण्हुनि दोस्तनि यारनि खां असां उधारा पैसा वरिता हूंदा उहो टाइम बि हुयो ऐं कारोबार आहे नौकिरीअ खां कारोबार अफ़ज़ल आहे कीअं अॻिते अचनि छा कनि सर कोशिशि कनि कारोबार कनि हा कारोबार आहे कारोबार में डिॼनि था त यार मूं वटि सरमायो एतिरो कोन्हे को सर नंढड़ो कारोबार को स्टार्ट कनि अच्छा नंढड़े कारोबार खां स्टार्टिंग कनि केतिरो चांस हूंदो आहे चयो वेंदो आहे न कारोबार में बरकत आहे बिल्कुलु आहे केतिरो चांस हूंदो आहे अॻिते वधण जो हिन में सर अल्हम्दुलिल्लाह बहितर खां बहितर कारोबार आहे ऐं नंढड़े कम खां माण्हू स्टार्ट कयो कुझु असांजे ॿिनि दोस्तनि बि नंढड़े कमु स्टार्ट कयो अल्हम्दुलिल्लाह हू सुठी पोज़ीशन ते हींअर आहिनि असां ॿिए खां दुकानदार खां सामान खणंदा हुन असांखे ॿुधायो त मूं जेको कमु स्टार्ट 10,000 रुपए खां कयो हींअर अल्हम्दुलिल्लाह शहर में हुनजो पहिरीं नंबर ते दुकानु आहे 2 भाइर आहिनि तो कारोबार नौकिरी माना ईअं सम्झो जेसिताईं हू मालिक आहे नौकिरी आहे नौकिरी ख़तमु माना हू जो अलाह न करे हुनजा सब वरी पूरा थिया नौकिरी ख़तमु थी त हू बि कमु पूरो थियो हाणे जीअं असां भाउ सां गॾु हुयासीं कारोबार हुयो सभु कंहिंखे वञिणो आहे हू जे वियो हलियो हुन कारोबार हुयो अॼु असां हुनखे संभालियो आहे औलाद खे संभालियो औलाद इंशाअल्लाह ताला ही हिननि मञा ईअं सम्झो ख़ानदान पलंदा सर तव्हां जेको चयो न त जेके दोस्त कारोबार खां डिॼनि था त मथां नुक़सानु न थी पए उन्हनि लाइ हिकिड़ो शेख हयात जो शहर आहे त डर जो ॾढ गिदड़ लाइ आहे हिरकी झड़प ॾिसी डिॼंदी आहे विख विख ते पंजोड़ ॾिसी छा माशाल्लाह वाह चांहि बची वई आहे उहो दोस्तो तव्हां चयो पिया न त ठूठ जॾहिं न कोप भाई छोकिरा ही चांहि कोप न आहे चांहि जो ज़रे घटि मट आहे बाबा ये मोहब्बती कोप है ना मोहब्बत अच्छा हिन जी केतिरी आहे क़ीमत सर इहो 80 रुपए में ॾींदा आहियूं चांहि 80 रुपए में जी हा ही त मुंहिंजा 1.5 या डबल कोप थींदो आम जे सर बसि जेके आम कोप हुजनि था हुन बराबरि 1.5 कोप जेतिरी चांहि हूंदी आहे 1.5 कोप जी हा ही रेगुलर हलंदो आहे या के ख़ासि के हूंदा आहिनि हुन लाइ ख़ासि सर ख़ासि अच्छा ख़ासि रेगुलर नथी हले न सर सही ऐं हूअं आम चांहि घणे में हलाए था आम 70 रुपया सर 70 रुपया जी सर सही पोइ चांहि पोइ हल्की हूंदी आहे न 70 रुपया न सर चांहि पंहिंजी सुठी आहे ऑफिसनि में वेंदी आहे हिते हा हीअ भला पी ॾिसो पंहिंजे जेको सो क़रीब जेको सो कॉलेज आहे SM कॉलेज आहे DC ऑफिस आहे SP ऑफिस आहे उते चांहि तक़रीबन चांहि मानी पंहिंजी वेंदी आहे बहरहाल सिंधी चांहि आहे भाउ शौक़त बिल्कुलु सही सिंधी चांहि वारो ज़ाइक़ो ई पंहिंजो आहे हिकिड़ी ॿी चांहि अॼुकल्ह घणी मशहूरु थी वई आहे पर हीअ पंहिंजी सिंधी चांहि आहे हिन में थोरो धुएं जो ज़ाइक़ो आहे ज़बरदस्त काठिन ते हले थो सॼो सॼो सिस्टम काठिन ते सॼो टोटल दोस्ती जो रंग दोस्ती इहे दोस्ती जा रंग अथई हा कदूर मूं वटि काठिन ते आहिनि जेके मानी पचे थी चपाती पचे थी उहो बि वॾो जेको थो उहो बि काठिन ते रेट तव्हांजा कीअं आहिनि भला भाॼी जा कढ़ाई जा बोड़ जा सर जेको दाल आहे उहो असां 150 रुपया ॾियूं था सब्जी असांजी 200 रुपए जी आहे करेलो 200 रुपए जो आहे साॻे ई आहिनि जेके रेट आम आहिनि कढ़ाई असांजी जेको 1800 रुपए जी चिकन जी आहे मटन कढ़ाई 3200 शहर में घणे थी हले चिकन जी कढ़ाई सर ईअं ई आहे 1600 1800 माना साॻी रेट फ़र्क़ु न आहे जी हा पोइ कस्टमर खे कहिड़ो बेनिफिट ॾियो था हिते तव्हां असां हिते सर सुठा सलाद ॾींदा आहियूं आलू मिर्च तरे ॾींदा आहियूं ख़िदमत कंदा आहियूं हा जी हा आलू मिर्च लाइ करे था अचनि जी जी बिल्कुलु न सलाद रायता सुठा ॾींदा आहियूं हा जी हा शहर तक़रीबन असां वटि अचे थो शहर अचे थो जी हा शहर जे कंहिं वटि महिमान बि अचे थो त उहो इनशाला वठी हिते अचे थो सही आहे अच्छा दोस्तो सॼी सिंध में जिते जिते बि मूंखे इहो मसइलो न आहे त केरु आहे उनजो कारोबार छा आहे उनजो कारोबार केतिरो हले थो मुंहिंजी वीडियो ठाहिण खां पोइ उनखे फ़ाइदो थिए त सुठी ॻाल्हि आहे पर मुंहिंजो असुलु जेको मक़सदु आहे असुलु जेको एम आहे हिन क़िस्म जा विलाग्स करण जो हिन जहिड़ा जेके ॿाहिरि आहिनि असांजा सिंधी ॿाहिरि उन्हनि खे तव्हांजे साम्हूं आणियां त जीअं तव्हांखे थोरो उत्साह मिले त
त यार असां महिनत कंदासीं अॻिते वधी सघूं था। 220 रुपया ॾियारी ॿुधाई तव्हां? जी हाँ सर। 220 रुपया ॾियारी खणण खां वठी रोज़ानो 70,000 रुपया ॾियारी ॾियण ताईं हीउ जेको सफ़र रहियो आहे उन में ज़रूरु महिनत बि हूंदी, पर कामयाबी ॾिसो केतिरी वॾी आहे। हाणे हीउ रुॻो हिकिड़ो पाण अॻिते न आहे वधियो, हिन सां जुड़ियल जेतिरा बि माण्हू आहिनि, जेतिरा बि ख़ानदान आहिनि, उहे बि अॻिते वधी विया आहिनि, उन्हनि जो मुस्तक़बिल ठही वियो आहे। त कारोबार इहा शइ अथव, जीअं चइबो आहे न त उत्तम खेती, नीच नौकिरी, वधंदड़ वापार, वापार उहा शइ आहे। त कोशिशि कयो दोस्तो, थोरो थोरो इन्वेस्टमेंट न कयो तव्हां, बग़ैर इन्वेस्टमेंट जे पंहिंजो कमु शुरू कयो। अहिड़ा खोड़ कारोबार आहिनि, पोइ जॾहिं ॾिसो था कारोबार हले पियो तव्हांजो, कुझु सिखी वरितो आहे, पोइ 2-3 रुपया लॻायो, आहिस्ते आहिस्ते, स्टेप बाय स्टेप, यकीन कयो तव्हां महिनत ईमानदारी सां कमु कयो, अलाह ताला तव्हांखे लाज़मी उनजो उजूरो ॾींदो, उनजो तव्हांजी महिनत जो फल तव्हांखे ज़रूरु मिलंदो। तव्हांखे जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त हिनखे शेयर ज़रूरु कजो, पंहिंजे भाउ जो ई चैनल सब्सक्राइब करण खां न विसारिजो। कीअं भाउ शौक़त है न, पर पहिरीं ॿुधाए तव्हां सब्सक्राइब कयो आहे? बिल्कुलु साईं, मूं सब्सक्राइब कयो आहे, उहो पुराणो कयो, वरी ही कयो, सभु मां चयो। वॾी महिरबानी दोस्तो, सदाईं गॾु, माशा अल्लाह।